वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जमा सबोरी अॼु हे जलसो महबूबन जो मीलाद आहे, चओ सुभान अल्लाह। ऐं असांजो अक़ीदो आहे त जिते महबूब जो मीलाद थींदो आहे न, उते महबूब करीम तशरीफ़ फरमा थींदा आहिनि। ऐं मीलाद उहा शइ आहे, मुस्तफ़ा करीम जी ख़ुशी उहा शइ आहे जो अबू लहब काफ़र आहे। मुस्तफ़ा करीम जे ॼमण जे ख़ुशीअ में बानी थी ॿुधाएसि त भट ॼाओ अथव, अब्दुल्लाह खे पुटु ॼाओ आहे त अबू लहब उन बानीअ खे पोइ ₹1,00,000 में वरितो हो या 2 लख दरहमन में वरितो हो। उन बानीअ खे आंगुर सां चई त वञो अॼु खां वठी इज़हबी अंत हुर्र, बुखारी जी हदीस आहे। अबू लहब चयो त इज़हबी अंत हुर्र, वञो अॼु खां वठी तूं आज़ाद आहे, अॼु खां वठी तूं आज़ाद आहे। हिन आंगुर सां इशारो कयईं, बानीअ खे आज़ाद कयईं। अबू लहब मरी वियो त उनखे पंहिंजे भाउ हज़रत अब्बास ख्वाब में ॾिठो। पुछनि त अबू लहब ॿिए ख़बर कबर में भला छा कुझु छा चङाई? ॿियो त कुझु कोन्हे। सूमर जी राति मां भाटे जे ख़ुशीअ में, मोहम्मद करीम जे ख़ुशीअ में बानीअ खे हिन आंगुर सां आज़ाद कयो हो। उन सूमर राति इन आंगुर मां मूंखे माखी ईंदी आहे। 6 ॾींहं जो ॿियो अज़ाब बि मूंखे न थींदो आहे। अबू लहब कई भाटे जी ख़ुशी, ऐं हीअ ख़ुशी असां कंदा आहियूं रसूलुल्लाह जी ख़ुशी। महबूब खे रसूल सम्झी करे, महबूब खे रसूलनि जो सरदार सम्झी करे उहा ख़ुशी कंदा आहियूं। ख़ुदा ताला तव्हांखे ख़ुशि रखे। हिन वक़्तु महबूब सुभाणे जे बचड़े मुर्शिद करीम साईं जो दीदार बि कयो। ऐं मौली साहब मोहम्मद आलम जत साहिब उहो बि तव्हांजे आॾो वेठो आहे। उनजो इंशाअल्लाह ख़िताब थींदो। आराम ऐं सुकून सां वियो। पछाड़ीअ में लंगर जो इंतज़ाम बि आहे। नारो हणो तूं ॾाढा, नारे तकबीर, बसि ॾाढा नारो हणो न। असांजे सुरिया पथर ते आवाज़ न वञे त हिकु त आवाज़ अचे न। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे गौसे आज़म, नारे तहक़ीक़। मौलाना मोहम्मद आलम जत साहिब मुर्शिद करीम। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, वल आक़िबतु लिल-मुत्तक़ीन, वस्सलातु वस्सलामु अला रहमतिल आलमीन, व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाह
فيهم رسولا صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين سبحان الله जी रोज दरबस्ताने सराहमत तियाने हुस्नवा कर दंदनाते मुस्तफा बलगल उला बिकमालिही उमरिया भी अपने ज़ौक़ में डाली हुए सरतौक़ में करती है फिर ये शौक़ में कशफ़त दुजा बिजमालिही बुलबुले भी सूदसू ले लेके हर एक गुल की बू करते हैं फिर ये गुफ्तगू हसनत जमी उसालिही चिड़ियों की सुन कर कह करे इंसान भला क्यों चुप रहे लाज़िम है उस पर यूं कहे सल्लू अलैहि व आलिही अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। आया आसफिया मुझे बारो चल बंभोर में असे पहसुनो जाम से निहो निह तराम बूंदर सत विसरियाम अज सुखन शाकू कदियो तीरत मुहजा बादशाह जीनानी जलील दादला दरगाह जा पवंद जा खलील हुसैनी हीनो आहिया अतवार तुम वसील दाता मुझे दिल के दे दिलाता दलील जिल्लत कयो मुज़लील रस बादशाह बगदाद जा दिलों दस्तगीर रखे तो साली सद करे अकल में हाशिम शाह के वेलो वीर भरे थोड़े हुजे पंध परे सब कंदोआ मुहार मुरीद दे हमद सलात खां बाद लायकी सद इज्जत व एहतराम मीर मजलिस सैयदना व मुर्शिदना हजरत क़िबला साईं सफ़ी मोहम्मद अब्दुल्ला शाह बादशाह दामत बरकातुहुल आलिया व इंतजाम व मुक़्तदिर उलमाए किराम व इंतजामिया जलसा व बिरादरान इस्लाम अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजा अमा समूरी जमात जी खिदमत में अल्लाह ताला जे कुरान पाक फुरकान हमीद जा चंद जुमला मुतलावत कया आहिनि। दुआ फरमाईंदा त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मज़कूरा जुमलनि जो तर्जुमो ऐं कुझु अल्लाह ताला मुफ़्त भरियूं ॻाल्हियूं चवण जी तौफ़ीक़ ऐं हिम्मत अता फरमाए।
ॿुधी करे उन जे मथां तव्हांखे ऐं मूंखे अल्लाह साईं शाल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह, अॼु तव्हां नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में हिकु अज़ीम शान मोहब्बत भरी महफ़िल रचाई आहे। जिन हीअ महफ़िल कराई आहे ऐं जेके अची हिन काज जा ॼाणी थिया अल्लाह साईं सभिनी जा दीनो दुनिया में बेड़ा पार फरमाए। हिकु मुस्लमान जे लाइ वॾो एज़ाज़ आहे, वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, मोहबत जी ॻाल्हि आहे जो पंहिंजे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ादारी, ग़ुलामी, मोहब्बत जो सबूत ॾेई पंहिंजे आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी मल्हाए थो। अल्लाह जा महबूब बि अव्हां जे हिन अमल खां तमामु घणा ख़ुशि थींदा। छते जो आलिम सगोरो क़िबला साईं मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह ताला अलैह बयान हाशिमी में लिखनि था पिया, साईं जो पंहिंजो ई ख्वाब आहे पर लिकाए फरमाइनि था हिकिड़े बुज़ुर्ग मदीने जे ताजदार खे ख्वाब में ॾिठो। रबिउल अव्वल शरीफ़ जो महीनो हो, मुस्लमान पंहिंजा घर सजाईंदा रहिया, ताम पचाईंदा रहिया, बकरा ज़िबा कंदा रहिया, कुकड़ कोंदा रहिया, उर्स कंदा रहिया। उन माहौल में हुन बुज़ुर्ग खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो आहे। मौक़ो पाए उन बुज़ुर्ग मसइलो पुछो त आका तव्हांजे हिन उर्स वारे महीने में हे मुस्लमान गलियूं सजाईंदा आहिनि, उर्स कंदा आहिनि, हथ विरहाईंदा आहिनि, लंगर कंदा आहिनि, ख़ैर ख़ैरातूं कंदा आहिनि, तव्हां सां ख़ुशीअ जो हुब जो इज़हार कंदा आहिनि, भला तव्हांजी शरीयत सगोरी में या अव्हां वटि इन्हनि जे लाइ को उजूरो बि आहे या न, शरीयत में इहे जाइज़ बि आहे या न? त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्की था फरमायूं, मोहम्मद हाशिम जेके असां खां ख़ुशि आहिनि, मां मोहम्मद उन्हनि खां ख़ुशि आहियां। मिलाद मुतालिक़ रसूलुल्लाह जे विलादत मुतालिक़ उन खां पोइ इंशाअल्लाह मोहब्बत जो जहान जी ख़िदमत में पेश कंदुमि। मीलाद मल्हाइण इहो सिर्फ़ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां बाद न, बल्कि आकाए ज़ोहर जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद खां अॻु में बि मुस्तफ़ा जो मीलाद थींदो रहियो। हदीस पाक में अचे थो, किताबनि में अचे थो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चोथो ॾाॾो हसब नसब में चौथी पुश्त में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो आहे, कंहिंजो नालो आहे हज़रत नज़्ज़ार रज़ियल्लाहु ताला अन्हु। छा नालो आहे? हज़रत नज़्ज़ार। हिकु ॾिहाड़े सुबुह जो टाइम आहे, फजर जी नमाज़ पढ़ी अल्लाह जे घर बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ थो करे। तवाफ़ कंदे कंदे पाण फरमाइनि था, जॾहिं चोथो चकर लॻो आहे काबतुल्लाह जो तवाफ़ कयां पियो त मुंहिंजे पुठीअ मथां आवाज़ आयो, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। पुठीअ मथां ग़ैबी आवाज़ आयो, पोशीदो आवाज़ आयो, जरा घबराइजी वियसि, ख़ौफ़ तारी थी वियो। हे मुंहिंजे पुठीअ में केरु पढ़ी रहियो आहे, हे केरु कलिमात चई रहियो आहे? थोरी घबराहट महसूस थी आहे। बैतुल्लाह जो तवाफ़ बि जारी आहे, काबे शरीफ़ जी दीवारुनि मां आवाज़ आयो, ऐ नज़्ज़ार घबरा न, अल्लाह जे आख़िरी रसूल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर तुंहिंजी पुठीअ में जलवदर थी चुको आहे। अल्लाह जे हबीब जो नूर आयो आहे, तो काबे जो तवाफ़ कयो आहे। मुंहिंजे हबीब करीम जी उम्मत जी इहा तस्बीह आहे, जॾहिं हो काबे जो तवाफ़ कंदा त लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक चवंदा। अॼु अल्लाह जे हबीब जे नूर बि तोसां गॾु काबे जो तवाफ़ कयो, ऐं अल्लाह जे महबूब जे नूर इहा तलबिया पढ़ी आहे,
पाण जल्दी जल्दी तवाफ ख़त्म करे घर मोटी आया पंहिंजे नौजवाननि पुटनि खे सॾीनि था ऐं बचड़ो अचो आया पाण फरमायूं पंहिंजा उठ काॾे विया अर्ज़ु कयऊं बाबा चरण वास्ते झंग में विया आहिनि फरमायूं पुट देरि न कयो उन्हनि मुंहिंजा 100 उठ भलारा मतारा वठी अचो बाबा सबबु कहिड़ो आहे ॻाल्हि छा आहे फरमायूं इहो सभु बाद में पहिरीं चवणु कयो 100 उठ वठी अचो भला 100 उठ काहे आया बाबा हाणे छा हुकुम आहे फरमायूं पुट बचड़ो हिननि उठनि खे ज़बा कयो 100 उठ ज़बा कया विया बेगिन जो इंतज़ाम थियो हथ पचायो वियो आहे आरे पाड़े वारनि खे ऐलान कयो वियो अॼु ॿिनि पैरनि जी मानी जो एतमाम हज़रत नज़ार करे छॾियो आहे ख़ुदा अल्लाह वास्ते तव्हां सभिनीनि खे दावत आहे अॼु मंझंदि जो लंगर अमज़ार जे घर कजो माण्हू हैरान आहिनि सरदार हैरान आहिनि हे नज़ार ते छा थियो आहे न पुट जी शादी आहे न तोरनि जो काज आहे न न्याणी जी का मुंग आहे न शादी आहे कहिड़ी ख़ुशीअ में 100 उठ पहाया अथई हेॾियूं तेजूं रखायूं अथई हेॾा भक्तनि प्रोग्राम आहिनि आख़िर ॻाल्हि छा आहे जब सभई खाई पी पिया हलिया विया राजनि जा सरदार वॾेरा चङा मुड़ुस हज़रत नज़ार त पीरे था क़िबला ॻाल्हि त ॿुधायो सबबु कहिड़ो आहे हेॾो सारो लंगर तव्हां विरहायो आहे हे छाजी ख़ुशीअ में विरहायो आहे पाण फरमायूं अल्हम्दुलिल्लाह असांजी पुठीअ में अल्लाह जे हबीब जो नूर मुबारक अची चुको आहे अल्लाह जा महबूब असांजे पुष्ट में जलवगर थी चुका आहिनि पोइ ॿिया माण्हू महबूब खे ॾिसी पोइ मिलाद कराईंदा उर्स कराईंदा यारो हयाती ते भरवसो कान्हे मां अल्लाह जे महबूब जी ख़ुशी अॼु मल्हाए छॾी आहे नबी है क्या सुहाना नूर है आज मीलादुन्नबी है क्या सुहाना नूर है आ गया वो नूर वाला जिसका सारा नूर है आ गया वो नूर वाला जिसका सारा नूर है अल्लाह जा महबूब दुनिया के तख्ते पे आया नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफ़ो मक्के पाक दी का गलिया मां गुज़रियान ॾिसण हिकिड़े घर मजा अल्लाह जे महबूब जी विलादत जा कलिमात सहाबनि जी ज़ुबाननि मां निकिरी रहिया आहिनि महबूब करीम घर जे दरवाज़ो ठुकायो आहे दरवाज़ो खोलियऊं अंदरि महबूब करीम जा चंद सहाबी वेठा ग़ुलाम वेठा मुंहिंजे महबूब करीम जो मीलाद पढ़नि असांजे हबीब जा मौजदा अहिड़ा असांजे हबीब जो मक़ाम ही आहे असांजे रसूल करीम जो शान ही आहे बहु फरमायो हे छा करे रहिया आहियो अर्ज़ु कयूं आका तव्हांजी ख़ुशी तव्हांजी विलादत जा गीत ॻाए रहिया आहियो हिकु बकरी पुठी सी आहे तव्हांजो उर्स मल्हायो सी आहे ऐं अल्लाह जा महबूब तव्हांजो ज़िक्र करे रहिया आहियूं छो त तव्हां फरमायो आहे ज़िक्रुल अंबिया इबादतुन नबियनि जो ज़िक्र बयान करणु अल्लाह जी इबादत आहे त असां सोचो त जॾहिं नबी आम नबीअ जो ज़िक्र अल्लाह जी इबादत त इमामुल अंबिया जे ज़िक्र जो मक़ाम छा हूंदो असां तव्हांजो मीलाद ॻाए रहिया आहियो विलादत जा गीत ॻाए रहिया आहियो अल्लाह जे महबूब करम करीम मुर्की फरमायो ऐं मुंहिंजा ग़ुलाम तव्हां पंहिंजी बख़्शिश जो सामान गॾु करे रहिया आहियो पर असांजो मीलाद असांजी विलादत जो बयानु करणु बख़्शिश जो सामान गॾु करण जे मुतरादिफ़ आहे यानी तव्हां पाण जे लाइ दर्जात बुलंदीअ जे लाइ सामान गॾु करे रहिया आहियो मालूम थियो त महबूब करीम जे मीलाद मल्हाइण वारा रसूलुल्लाह जे उर्स खे करण वारा महबूब जी ख़ुशी मल्हाइण वारा पंहिंजी बख़्शिश जे लाइ अॻिते सामान बख़्शिश जमा करे रहिया आहिनि गॾु करे रहिया आहिनि अॻिते ॿियो मौज़ू हलाइणो आहे साईं जी बि फरमाइश आहे इन जे करे ॿ टे ॻाल्हियूं फ़लसफ़े वारियूं बि सम्झायो ताजो तव्हां अॻे माण्हुनि खे जवाबु ॾेई सघो मीलाद में अॼुकल्ह वॾो एतिराज़ मीलाद ते इहो आहे
त साईं असहाबन न मल्हायो जीअं लाड़काणे वारा था मल्हायो। अब अहिड़ो सवाल थो थिए न, इहो असांखे ॾेखारियो क़ुरान मां हदीस मां ॾेखारियो त जीअं अवां था मल्हायो उठ गाॾा बसियूं लोटियूं टैक्सियूं सुज़ुकियूं गॾा गाॾा वग़ैरह सॼो जहान खणी था ॿार रबियल अवल ते गॾु कयो, झंडा था खणो ऐं नबी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गीत था ॻायो। असांखे इहो ॾेखारियो त सरकार दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी दौर में या मग़रिब खां बाद में ख़ुलफ़ाए राशिदीन या ॿियनि असहाबनि सॻोरनि या ॿियनि ताबीन तबा ताबीन वारनि ईअं मल्हायो हुजे त असांखे ॾेखारियो। तव्हांखे को अखिली दलील सम्झो। मूंखे तव्हां इहो ॿुधायो त जीअं तव्हां जूं मस्जिदूं आहिनि ईअं असहाबनि सॻोरनि मस्जिदूं बनायूं हलाईंदा न बनायूं? तव्हांजे मस्जिद में कालीन अलाए छा छा पटियूं बल्ब लाउड पटियूं छतूं मुनारा वग़ैरह गुंबद असहाबनि सॻोरनि अहिड़ियूं मस्जिदूं बनायूं? कच्चा कच्चा घर हूंदा हुआ अलाह जा, खिचनि जे फरनि सां बारिश पवंदी हुई त कपिड़ा गप मां भरिजी वेंदा हुआ, पेशानियुनि ते गप लॻी वेंदी हुई, अलाह जा घर ठहियल हुआ। पोइ हाणे इहो सवाल छो नथो थिए त तव्हां अहिड़ा ख़ुदा जा घर छो ठाहिया? केर बि नथो करे इहो सवाल, को नथो करे। सवाल इहो आहे त रसूलुल्लाह जो मीलाद छो थो कयो? सोचण जी ॻाल्हि आहे। जवाबु ॿुधो, सहाबनि न बनाया, असां त जवाबु मस्जिदुनि जो बि त असां इन जे करे मस्जिदूं बनायूं पकियूं त अॻे जॾहिं अलाह जा घर, अलाह जो घर मस्जिद कचो हो त पासर में पाड़े में जेके मुस्लमाननि जा घर हुआ से बि कचा कचा हूंदा हुआ, बिल्डिंगूं न हुयूं, पक्का घर न हुआ। पोइ कचनि कचनि घरनि में अलाह जो कचो घर बि सुहंदो पियो हो। ऐं जंहिं वक़्त में ही दौर आयो, तरक़ी वारो दौर आयो, माण्हुनि बिल्डिंगूं खणी ऊचियूं कयूं, को 2 मंज़िल आहे, को 3 मंज़िल आहे, को 7 मंज़िल ताईं खणी वियो। हाणे आलिमनि आशिक़नि फ़ैसिलो कयो कि हिन तरक़ियाती दौर में सहाबनि वारो मंज़र पेश करे ऐं उहो ई कच्ची मस्जिद बनाइजे त गुज़रण वारो हिंदू चवंदो वाह मुस्लमान तुंहिंजे ईमान खे शाबत। पंहिंजा घर तो अहिड़ा शानदार ठाहिया, अलाह जो घर उहो ई कचो कचो। आलिमनि फ़ैसिलो कयो त जेकॾहिं हाणे माण्हुनि जूं बिल्डिंगूं ठहियूं ऐं ऊचियूं आहिनि त ख़ुदा जो घर बि अहिड़ो ठाहियो जो माण्हुनि जा ऊचा घर हेठि थियनि, अलाह जो घर सभिनी खां मथे। जंहिं वक़्त में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब सॻोरा ख़ामोशी सां बकर कोई नव जो मीलाद मल्हाईंदा हुआ, 5 ॼणा गॾु थी ऐं मुर्गी वग़ैरह ते उर्स मल्हाईंदा हुआ। गुरबत जो दौर हो, उन टाइम में यौम क़ाइद आज़म जो ॾींहुं बि कोन मल्हायो वेंदो हो। उन ॾींहंनि में यौम सऊदी अरब बि न मल्हायो वेंदो हो। उन टाइम में जश्न मदीना न मल्हायो वेंदो हो। उन ॾींहंनि में जश्न मक्का न मल्हायो वेंदो हो। उन्हनि ॾींहंनि में यौम पाकिस्तान न मल्हायो वेंदो हो। उन्हनि ॾींहंनि में यौम इक़बाल न मल्हायो वेंदो हो। उन्हनि ॾींहंनि में यौम क़ाइद आज़म न मल्हायो वेंदो हो। हाणे जॾहिं आलिमनि ॾिठो ही दौर अहिड़ो अची वियो आहे जो माण्हू पंहिंजे लीडरनि जो ॾींहुं वॾे जोश सां मल्हाइनि था, माण्हू पंहिंजे मुल्क जी आज़ादी वारो ॾींहुं वॾे जोश सां मल्हाइनि था। त आलिमनि फ़ैसिलो कयो हाणे मुस्तफ़ा जो ॾींहुं ख़ामोशी सां न मल्हाइबो, बंदि कमरनि में न मल्हाइबो, बंदि गलियुनि में न मल्हाइबो। हाणे यौम आज़ादी पाकिस्तान जॾहिं 14 अगस्त ते पूरे जोश ऐं ख़ुरूज सां मल्हायो थो वञे त आया मुस्लमानो महबूब जा झंडा खणी निकिरी पियो। सभिनी मुल्कनि जूं तारीख़ूं ऐं तिहारा सभु हेठि हुजनि, मुस्तफ़ा जो ॾींहुं सभिनी खां जंहिं वक़्त में साहबा किराम रसूलुल्लाह जो मीलाद मल्हाईंदा हुआ, उन टाइम कंहिं लीडर जो ॾींहुं न मल्हायो वेंदो हो। उन्हनि ॾींहंनि में कंहिं मुल्क जी तारीख़ जो ॾींहुं न मल्हायो वेंदो हो। हाणे जो सभु मल्हाइनि था उन ते कंहिंखे बि एतिराज़ न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, जॾहिं एतिराज़ न आहे हाणे उहे ॾींहं मल्हाया था वञनि त असां पंहिंजे हबीब जे ॾींहं जे मल्हाइण जा ज़्यादा हक़दार आहियूं।
असां खे पाकिस्तान मुस्तफ़ा जे सदके मिलियो आहे, असां खे जा शइ मिली आहे मुस्तफ़ा जे सदके मिली आहे। रब करीम जो कसम आहे, रब बि मुस्तफ़ा जे तरफ़ मिलियो आहे। मोहम्मद जे दर खां ही सभु कुझु मिलियो, मोहम्मद जे दर खां ही सभु कुझु मिलियो। कसम आ खुदा जो खुदा खुद मिलियो, मोहम्मद जे दर खां ही सभु कुझु मिलियो। कसम आ खुदा जो खुदा खुद मिलियो, मोहम्मद के दर से ये सब कुछ मिला है। कसम है खुदा की खुदा खुद मिला है। बड़ी खुशियों से मल्हाईंदा आहियूं, जब दौर से मल्हाईंदा आहियूं ताकि पाकिस्तान की गवर्नमेंट खे ख़बर पए त मुंहिंजा प्यारा दोस्तो महबूब जो दी आहे। आलम इस्लाम खे ख़बर पए, ही सऊदी अवाम खे ख़बर पए जेके पंहिंजे मुल्क जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, जश्न मदीना मल्हाईंदा आहिनि, जश्न मक्का मल्हाईंदा आहिनि, हर मुल्क वारा पंहिंजो पंहिंजो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। त पोइ मुंहिंजा दी दोस्तो असां सुन्नियुनि इहो फ़ैसिलो कयो त हाणे ख़ामोशी सां वेहबो न, 12 रबीउल अव्वल ते अहिड़ो जोश ॾेखारिबो जो तारीख़ दुनिया खे ख़बर पए त ॾींहुं आहे त मुस्तफ़ा जो ॾींहुं ख़ुशी आहे त 12 रबीउल अव्वल जी ख़ुशी आहे। इन जे करे मल्हाईंदा आहियूं मुंहिंजा प्यारा भाउ। चवंदा आहिनि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। आज़ान खां पहिरीं बिलाल न पढ़ी ए वरी किथां कढी आया आहिनि, क़ुरान में नाहे, खिलाने में नाहे। मुंहिंजा दी दोस्तो सभु कमी आहे मोहबत में। सुभान अल्लाह। महबूब सुभानी जा बचड़ा फरमाए रहिया हुआ नमाज़ रोज़े ते त आलम घणो ॻाल्हाए सघनि, पर मोहबत जे कमी जे करे माण्हुनि जा अक़ीदा ख़राब थी रहिया। मोहबत जी कमी जे करे जेके अक़ीदा ख़राब थी रहिया आहिनि। इहो बि एतिराज़ रसूलुल्लाह ते त आज़ान खां अॻु में मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो हाणे खीर खे चेक कयो वेंदो आहे। अलाए कहिड़ा कहिड़ा आला निकिरी पिया आहिनि। खीर खे चेक कयो, पाणी खे चेक कयो। मुंहिंजा दी दोस्तो लेबाटरी में खणी वञो, खीर में पाणी आहे या न। असां हिकिड़ो दफ़ो ली मार्केट में लथसि कंहिं कम सां किताबनि जे वठण जे इरादे सां वियुसि त ली मार्केट जे स्टॉल ते वॾी खीर जी मंडी आहे। ॾिसां त खीर वहे थो ऐं वापारी भॼनि पिया के हेॾा पुछो मां ख़ैर त आहे चवंदो मां गवर्नमेंट जी लेबोरेटरी आई आहे, खीर जो चेक थिए, हिन में सभु में आहे पाणी, इन जे करे हे सभु भॻा वञनि, मथां दंड पए, मथां जुर्मानो पए, इन जे करे भॼंदा हुआ। अॻे तव्हां खीर लेबोरेटरी में चेक कंदा हुआ, छाजे करे हाणे था कयो? छो जो मिलावटी जो निकिरी पिया, मिलावटी जो निकिरी पिया त हाणे लेबोरेटरी जो बंदोबस्तु कयो वियो, कंप्यूटर निकिरी पिया, अलाए छा छा मशीनूं निकिरी पयूं, छो जो दौर अहिड़ो आयो आहे। असां सुंदर फ़ैसिलो कयो त हाणे मुंहिंजा दी दोस्तो उहे सभु टोटल आशिक न रहिया। हाणे इलाही मिलावट थी वई आहे, इलाही मज़हब बणिजी विया आहिनि, मसलक बणिजी विया आहिनि। माण्हू हैरान आहे, हे बि पटके वारो, हे बि दाढ़ी वारो, हे बि क़ुरान थो पढ़े, हे बि हदीस थो ॿुधाए, हे बि मदरसे वारो, हे बि दरगाह वारो, वग़ैरह वग़ैरह। अहिड़ो जहान इलाही कुझु गॾु थी वियो आहे। सुन्नी परेशान थियो, असांजे मशाइख़नि फ़ैसिलो कयो, सुन्नियो परेशान न थियो। आज़ान खां अॻु में अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह पढ़ो, तव्हांजो हिन लेबानी जा ख़बर पए त सचो खीर कहिड़ो आहे, पाणी वारो खीर कहिड़ो आहे। बल्ब थींदा न, बल्बनि जा कलर, हिकिड़ा बल्ब रोशन ॿिया बल्ब फ्यूज़ हूंदा। त अॼु त रोशन बल्ब बि आहिनि, फ्यूज़ बल्ब बि आहिनि। फ्यूज़ बल्ब जेको रसूलुल्लाह जे नूर खे न मञे उनजो बल्ब न मरंदो, उहो बल्ब फ्यूज़ आहे। त हाणे जॾहिं फ्यूज़ बल्ब उनखे आलमनि आम करे छॾियो त बुलाए फ्यूज़ आहे, त उन्हनि वरी मिक्स कई, वरी मिल्की बल्ब थी विया, दूध वारो मिल्की, जंहिंजूं तारूं ॾिसण में ईंदियूं कोन, तारूं ॾिसण में। हुननि फ़ैसिलो कयो जिते या नबी सलाम अलैकुम ते बीहो, वक़्ती तौर पर कमु करियो। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह जी ज़रूरत पए त पढ़ी छॾियो, फ़िलहाल घुसी वञो, बाद में ॾिठो वेंदो। ईअं त असांजे सुन्नियुनि मस्जिदनि ते कईनि खे कब्ज़ा थी, इन ई बहाने कब्ज़ा थी विया।
आलिमन वर सुनी आया घबराए तो सब दुधिया बलफ थी विया मिल्की बलफ थी विया तारो ॾिसण कयो जहिड़ियूं ॾाढियूं असांजे आलिमनि जूं अहिड़ा पटका हुननि जा अहिड़ा लिबास हुननि जा सभु ईअं था अचनि स्टेजनि ते वाइद कनि था असां परेशान आहियूं सुञाणप रहे कान थी छा कयूं आलिमनि फ़ैसिलो कयो मशाइखनि फ़ैसिलो कयो त ऐं सुम्हियो जॾहिं तव्हांखे बल्ब जी ज़रूरत पवे त दुकान तां जेकॾहिं तव्हांखे मिल्की बल्ब बि वठणो पवे त ईअं वठी खणी न अचो हुनखे चओ त पलक में लॻाए बटन दबाए भरे सोया न तुसीं हिनखे कहिड़ो पलक में लॻायूं असांजे मुर्शिद कामिल फरमायो या गौस अल मदद जे पलक में लॻाओ जेकॾहिं चेहरे ते मुस्कुराहट अची वञे त चओ रोशन आहे जेकॾहिं मुरझाइजी वञे त फ्यूज़ आहे या अली मदद या गौस अल मदद या रसूल अल्लाह मदद जे पलक में लॻाओ जेकॾहिं चेहरे ते मुस्कुराहट अची वञे चेहरे ते लाइट अची वञे जो असांजो आहे मुंहिंजा वीर दोस्तो जेकॾहिं मुरझाइजी वञे त फ्यूज़ आई हल्क जे घर मुंहिंजा प्यारा दोस्तो अॼु मोहबत जी कमी आहे सिर्फ़ु रसूलुल्लाह जी ॻाल्हियुनि ते एतिरा ॿी कंहिं ॻाल्हि ते न मूंखे तव्हां हिकु अख़बार ॾेखारियो हिकिड़ो रिसालो ॾेखारियो हिकिड़ो किताब ॾेखारियो कंहिं आलिम जो बोल हुजे त यौम पाकिस्तान मल्हाइण जाइज़ न हिकिड़ो किताब मूंखे ॾेखारियो हिकिड़ो रिसालो ॾेखारियो त यौम काज़ी आज़म जो ॾींहुं मल्हाइण जाइज़ न आहे या यौम इक़बाल जो ॾिहाड़ो जाइज़ न आहे वग़ैरह वग़ैरह जेकॾहिं इहे सभु मल्हाया था वञनि ऐं मुंहिंजा प्यारा मौलानू मुल्लूं सभु ख़ामोश था जहान त मुंहिंजे महबूब जे ॾींहं ते एतिराज़ छो